अस्सलामुअलैकुम माया तव्हांजो पंहिंजो माण्हू लाबोज़ार अॼु जे नए व्लॉग सां गॾु उम्मीद आहे सभिनि जूं तबियतूं वग़ैरह बि ठीकु हूंदियूं, सभई ख़ुशियूं ऐं आबाद हूंदा। कोई दोस्त जी बर्थडे आहे, हुनजे करे पोयां सेटिंग वग़ैरह कई आहे। हाणे हू टंडोलयार मां अचनि पिया, जीअं छोकिरे जी बर्थडे आहे सेलिब्रेशन हिते कयो वेंदो। पोइ व्लॉग में जेको थींदो तव्हांखे ॾेखारियो वेंदो। मूंसां गॾु रहिजो आख़िर ताईं हिन व्लॉग में। अल्लाह हाफ़िज़। संगत वारा हुआ बर्थडे जो सेलिब्रेशन कंदासीं, उहे संगत वारा पुॼी आहिनि, तव्हांखे उहे बि ॾेखारियूं था। पोइ जेको व्लॉग में थींदो तव्हांखे ॾेखारियो वेंदो। मूंसां गॾु रहिजो हिन व्लॉग में आख़िर ताईं, इंतिहाई मज़ो अचण वारो आहे। हाणे केक कटण की तैयारी थी रही है, तव्हां ॾिसी सघो था। सेलिब्रेशन वगैरह करे छॾियोसीं। ऐं ॾाढी गर्मी आहे, तव्हां ॾिसी सघो था वग़ैरह वग़ैरह थी वियो आहे। हीअ कुझु वेठा आहिनि संगत वारा, कुझु अॻियां वेठा आहिनि, अॻियां वरी थोरी ॿी मस्ती में आहिनि, उहे असां तव्हांखे नथा ॾेखारे सघूं। बाक़ी तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब करे गॾो गॾु बेल आइकन खे क्लिक करे छॾिजो। बाक़ी जेको थींदो सो तव्हांखे ॾेखारियो वेंदो। असां आख़िर ताईं गॾु रहिजो। बर्थडे जो सेलिब्रेशन हो, सो थियो जेको कुछ भी हो
तव्हांखे ॾेखारियोसीं तव्हांजे अॻियां हो, पोइ बि तव्हां सपोर्ट नथा कयो यार। एतिरी महिनत कंदे बि, राति जो व्लॉग ठाहींदे बि। हाणे हिन व्लॉग खे हिते एंड कंदासीं, छो त सभु संगत वारा विया हलिया। जेको हिन व्लॉग खे हिते ई एंड था कयूं। इंजॉय कई तव्हां जेको कुझु ॾिठो। हाणे हिन व्लॉग खे हिते एंड था कयूं। मिलंदासीं हिकु नए व्लॉग सां गॾु। तेसीं ताईं मूंखे ॾिजो इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।